नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। 11 पारे जो मुख़्तसर ख़ुलासो अॼु असां तव्हांजे साम्हूं बयानु कंदासीं। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए थो इन्नल्लाह अश्तरा मिनल मुअमिनीन, अल्लाह रब्बुल आलमीन मोमिनीन सां हिकु क़िस्म जो सौदो कयो आहे। उन्हनि जे माल ऐं जान जे बदिले अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सां जन्नत जो सौदो कयो आहे। उन्हनि माल अल्लाह जी राह में ख़र्च कयो, जान अल्लाह जी राह में पेश कयूं, उन जे बदिले अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जन्नत नसीब कंदो। यकीनन जेको पंहिंजो माल जान सभु कुझु अल्लाह जी राह में पेश करे ऐं परवाह न करे, यकीनन उन्हनि जे लाइ जन्नत आहे। उन खां पोइ इन पारे जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन कुछ मोमिनीन जो सिफ़ात ॿुधायूं। फरमाए अत्ताइबून अल आबिदून अल हामिदून, तौबा करण वारा मोमिन, इबादत करण वारा, अल्लाह जी हम तस्बीह बयान करण वारा, रुकू करण वारा, सजदा करण वारा, नेकी जो हुक्म ॾियण वारा, बुराई खां रोकण वारा। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾेई छॾियो। यानी बशारत ऐं ख़ुशख़बरी जी माना आहे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾियो। जेके बि अमल करण वारा आहिनि उन्हनि जे लाइ जन्नत आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु अज़ीम सिफ़त इन पारे जे अंदरि बयानु कई वई। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, जेका मोमिनीन खे तकलीफ़ पहुचण वारी आहे उन जे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे तकलीफ़ पहुचंदी। यानी मोमिनीन सां मोहब्बत, उम्मत सां मोहब्बत एतिरे क़दुरु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जेका तव्हांखे तकलीफ़ पहुचे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना इंतिहाई मुश्किल आहे उहो बर्दाश्त करणु। ऐं मोमिनीन ते शफ़क़त करण वारा आहिनि, रहम करण वारा आहिनि, रहमतुल लिल आलमीन आहिनि। इहा सिफ़त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बयानु कई वई। उन खां पोइ आख़िरी ॻाल्हि अल्लाह रब्बुल आलमीन औलिया अल्लाह जो मक़ाम बयानु कयो। फरमाया अला इन्ना औलिया अल्लाहि ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून, अल्लाह जा जेके वली आहिनि उन्हनि ते न ख़ौफ़, न कंहिं शइ जो डर ऐं ख़ौफ़, ऐं न हू ग़मज़दा, न परेशान। दुनिया में बि उन्हनि जी इहा कैफ़ियत ऐं आख़िरत में बि कैफ़ियत। औलिया अल्लाह केरु आहिनि? सभ खां पहिरीं दुनिया में अल्लाह जा वली, अल्लाह जा पैगंबर आहिनि। यानी जेको शख़्स पैगंबर जे नक्श कदम ते हलंदो उहो अल्लाह जो वली आहे। पैगंबर जे नक्श कदम ते हलण जो मतिलबु छा आहे? तौहीद ते हलणु। ऐं जेको तरीक़ो अल्लाह जे तरफ़ां उन्हनि बयानु कयो, वही जे ज़रिए उन्हनि खे मिलियो तरीक़ो, उन जी पैरवी करणु, उन जी इत्तिबा करणु, इहो औलिया अल्लाह जूं सिफ़तूं आहिनि। ऐं जॾहिं इन्हनि कमनि में को शख़्स लॻी वञे थो, इत्तिबाए रसूल ऐं तौहीद उन में मौजूदु आहे, विलायत जे दर्जे खे पहुचे थो, पोइ उनखे दुनिया या आख़िरत में को बि टेंशन न आहे, का बि परेशानी न आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन मुकम्मल क़ुरान मजीद सम्झण ऐं उन जे मुताबिक़ ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।